رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا اللهم صل على محمد وآل محمد بارك على أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والجنة للمؤمنين والنار للمشركين والكافرين والمنافقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وخاتم النبيين أبي القاسم وآل بيته الطيبين الطاهرين المعصومين المظلومين الصابرين أما بعد فقال المعصوم عليه السلام الولد نعمة والبنت رحمة قلبي سلام सफर मुजफ्फर का नवटी 13 सफर ताईं ये दिहाड़ा है दुखन जे शहज़ादे तेरी आका दी जय बीबी को सवा न अल्लाह जे दीन जी तकमील थी न मुस्तफ़ा जे शरीयत जो तहफ़्फ़ुज़ थी माने साईं जो नालो खयो आहे उन साईं जो नालो आहे फ़ातिमा लक़ब से सकीना सकीना जी तशरीफ़ पढ़ियमि ॿुधायनि जेॾी महिल सफ़र खां मोटी ईंदो मदीने जे अमीरनि जो अमीर जीअं जो सुम्हंदा हुआ बाबा बाबा करे अची ईअं जो सीने ते सुम्हनि
हुसैन चंदो पुत्र तो फातिमा संगलो गद सकीना तो के खाना तो मुके सुकून अजो तमाम पंहिंजे आका नबी जे मुतालिक बचा जुमला ये मुंहिंजो हिन साल हिकु सिलसिलो तव्हां बि ॿुधो हुआ। जनाबे सकीना साईं जे वालिद जो नालो हज़रत इमाम हुसैन, वालिदा जो नालो हज़रत रुबाब। हज़रत रुबाब साईं जे वालिद जो नालो हज़रत इमरुल कैस। इमरुल कैस सलातीन किंदा, किंदा एक कबीलो अरब में, उन्हें कबीले किंदा जो आखिरी सरदार इमरुल कैस। शायद तव्हां बोर थिया वेठा आहियो। बनी किंदा इन कबीले जो आखिरी अमीर, आखिरी सरदार, आखिरी रईस आज़म जंहिंजो नालो आहे इमरुल। जेसिताईं न चवंदो न तेसिताईं इहो चवंदो इमरुल कैस। इमरुल कैस जे वालिद जो नालो आहे हज़रत अली। हज़रत अली जनाबे हातिम जे पुत्र जो बि नालो हज़रत अली। हज़रत अली जे वालिद जो नालो आहे औस। ये मां तो पढ़ा ये ॿुधंदो त मूंखे लॻंदो ईंदो औस अल-फसन। औस जे वालिद जो नालो आहे जाबिर। जाबिर जे वालिद जो नालो आहे काब। काब नंढो आइन ऐं बे काब। काब जे वालिद जो नालो आहे अलीम। अलीम जे वालिद जो नालो आहे सुहैल। सुहैल जे वालिद जो नालो आहे केनाना जागोता। ये जनाबे रुबाब साईं जो दादन। जनाबे रुबाब साईं जी अम्मा जो नालो ये ॿुधल अथव त पोइ न पढ़ां। जनाबे रुबाब साईं जे वालिदा जो नालो हज़रत ज़ैनब। हज़रत ज़ैनब हज़रत उस्मान बिन हनीफ उन सहाबी अली, उन गुलाम अली, उन मुहिब्बे अली की सगी सौट हज़रत रुबाब। जेके ॻाल्हाईंदा आहियो मूंसां ॻाल्हाईंदा। अच्छा अजीब शइ आहे। कहिड़ो उस्मान बिन हनीफ चवंदा हे उहो अली जो मुहिबा जंहिं जंगे जमल में अली के पासे जो विढ़ंदे विढ़ंदे आखिरी टाइम अली के सलाम करे राही जन्नत थियो। बेक़दर में न तो पढ़ा एगो शायद जिंदगी में दो दफ़ो स्टेज ते बुखार जी बुखार नहीं तो पढ़ा सकीना जो सर होता मां जा बुखार नहीं वञण।
जनाब अब्बास साईं जे तारीख के पढ़े इन इलाके जा शरीफ हो हजरत सकीना सलामुल्लाह अलैहा उहा शहजादी आ जेका शहजादी नाने के पासे ना भी अमीरा त दादे के पासे ना भी अमीरा जनाब रुबा सलामुल्लाह अलैहा सलावत बुलंद आवाज जय टाइम में अरब जा इंसान न्याणी के नाम को नफरत कंदा ये न्याणी जमी पवे त लायक नफरत हुई तालीम त पंहिंजी जगह ते रही हजरत रुबा पंहिंजे मोहल्ले जे न्याणियुनि खे गॾु करे उन्हनि खे दीन जी तालीम ॾेई चवंदी हक़ ईअं अथव जीअं हे दीन चवे थो मुंहिंजी आकाज़ादी हुसैन मज़लूम जे घर आई घर जेॾी महिल पहुती त वफ़ादारी शिआरी ऐं उन सां गॾोगॾु हिन बीबी जो अख़लाक़ ऐं इल्म एतिरो हुयो जो हुसैन हिकिड़ो जुमिलो चयो जंहिं घर में रुबाब कोन्हे वो घर मां हुसैन खे अल्लाह मुझी साईं के वफादारी जे इवज़ में ब मोती अदा कया एक मोती जो नालो फातिमा ॿिए मोती जो नालो अली के असगर ये किताब मां पढ़ां थो किताब थो लिखे जी हजरत इमाम हुसैन पंहिंजे पुटनि जा नाम अली सां रखिया मां हुन सां थो ॻाल्हायां जेको ज़हनी थोरो मूंसां गॾु अथव मुंहिंजे मौला जने जेतिरनि पुटनि जा नाम अली रखिया उन्हनि जे सुञाणप जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ वधाईंदा विया मसलन ज़ैनुल आबिदीन अली अकबर सब जो करे हुसैन तारीए अकबर मां समझा तो था मुझी पिया हो असा अली अकबर बिल्कुल नहीं जेके असा जनाब अली अकबर जो नहीं उन्हें मौला जो असल नालो अली है औसत विचू अली जंहिंजे सदके में हुसैन अली मेहनत बची इन अली मौला के सदीदा असगर सभिनी मां नंढो इन्हीं न्याणी जा नाला रखे फातिमा चेक खां खां कदर था थियो हिक जेका साइल वठी आहे उन साइल जो नालो फातिमा कुबरा माना वॾे मां वॾी साइल ॿी मुंहिंजी आकाज़ादी जो नालो आहे फातिमा वुस्ता वसत औसत विची ऐं जेका आख़िरी मुंहिंजे आका मौला जी न्याणी आहे इनखे सुगरा बि सॾियो वियो सकीना बि सॾियो वियो ऐं जंहिं साइल खे असां सोगरा चवंदा आहियूं उन बीबी जे अम्मा साइल जो नालो आहे उम्मे इसहाक़ जनाब सलामुल्लाह अलैहि हाजन कि जंहिं महिल अल्लाह ये मोती ॾिना
हमें फरमाए समझो मसाइल समझो किथों शुरू दुनिया से जो आई पंहिंजे दौर जे दुखनि जी शहज़ादी बड़ी मुंहिंजी साइण पाणी न पीतो जेके इल्म तोड़ी बड़ी हुसैन जी न्याणी पानी न पीतो हा रोंदी रही ॿियो ॾींहुं शाम जो थियो हज़रत रबाब ईअं न्याणीअ खे खयूं हुसैन रोए बि थी पई पानी भी न थी पई दरवाजे जे निहारे थी लगे तो मौला तव्हां जो इंतज़ार शबीर खणो मां पहिरियां बस पियो न फज़ाइल समझो मसाइल समझो मुझे आका मुझे सो मुझे आका जल्दी कुरान नातिक़ जी सूरह कौसर के हथन ते झलियो किताब लिखे तो हुसैन झुकण शुरू कयो हेॾो झुकंदो पियो वञे अखियुनि मां नीर गड़ंदा पिया वञनि मारे ॾिस पियो ईअं झुकंदो 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 साईं सकीना जे मुंहं में पंहिंजी ज़ुबान मां हिकिड़ो जुमिलो चवां जंहिंखे मुस्तफ़ा ज़ुबान चूसाए उनके हुसैन चइबो आहे जंहिंखे हुसैन ज़ुबान चूसाए उनके अब्बास चइबो आहे जंहिंजे लाइ अब्बास उथी बीहे उनके ज़ैनब चइबो आहे जंहिंजे लाइ ज़ैनब ख़िदमत लाइ तैयार थिए अहिड़ी नंढड़ी खे सकीना चइबो आहे हुसैन ज़ुबान चूसाए जेमल रोज़ शुरू कयो मुझे मौला वाह सैयदा तुझी अज़मत के सलाम मौला जो कसम इते इलाही ॾिठो दोस्तनि बुखार में मूंखे महसूस थो थिए ॼण कुझु बि कोन्हे सैयदा सकीना मरहूम अल्लाह गली ते रहमत करे साईं क़िबला मौलाना गुलाम महदी जन चवंदा हुआ इजाबत दुआ जे ज़रिए जो नालो सकीना ऐं उलमा जेको मुंहिंजे आका ज़ादी जे लाइ लफ़्ज़ इस्तेमाल कयो आहे बाग़े हुसैन जी बुलबुल सकीना मुंहिंजी आका ज़ादी खे हुसैन ज़ुबान चूसाई हाणे अञा बि तवजो कयो त मां ॿियनि लफ़्ज़नि में चवां त ही नबूवत ऐं इमामत ॿिन्ही जे जोहर जो नालो आहे हुसैन ॻाल्हायो रहिया ॿिन्ही जे जोहर जो नालो आहे हुसैन हुसैन ज़ुबान चूसाइण जे टाइम ते इहो पियो ॾसे जिते नबूवत ऐं इमामत जो जोहर मुंतक़िल थिए अहिड़ी धीअ खे सकीना चइबो आहे सकीना हुसैन खे प्यारी केतिरी आहे शायदि मां सरदार साहिब वारनि जी मजलिस में चयो लफ़्ज़ दोहरायूं थो वञा किताब जो नालो आहे सकीना बिंतुल हुसैन साहिब किताब थो लिखे त 3 साल 7 महीना 4 ॾींहं अगरि सकीना जी उमिरि कोई जानो है 3 साल 7 महीना 4 मुझे आका ज़ादी की उम्र इन्हें उम्र में किताब लिखे मुझे आका ज़ादी जमीन के पेर घट दिना जेतरा पीर चाचे भाइरनि पुफियुनि माइरुनि जे सीने अक़दस ते क़दम रखिया यह सकीना केड़ी सकीना जंहिंजे प्यार जी हद ॾिसिजो ऐं जंहिंजो इबादत ख़ुदा सां उन
किताब वारो जो लिखे मुझे आका लगी कि इहा उम्र हुई पर नमाज जेडी मल टाइम थींदो हो त साईं सकीना पानी जो बर्तन भरे हुसैन जो इंतजार कंदी बमसला विछाए किताब लिखे तो हिकिड़ो पंहिंजे लाइ ॿियो तव्हांखे ईंदो आहे ॿियो हुसैन लाइ साहिब किताब तो लिखे जेसी ताईं पानी मिलियुसि जेसी ताईं पानी भरे रखंदी जेॾी महिल पानी बंदि थी वियो त हाणे तयम्मुम करे ख़ाली ॿ मुसला विछाए चवंदी पानी हुजे हा त बाबा मां भरे रखां हा अचो बाबा हाणे नमाज़ जो टाइम साहिब किताब तो लिखे जेॾी महिल मुंहिंजी आज़ादी शाम जो टाइम तो दे मुहर्रम की शाम करबला जे नवाब जे लाइ मुसल्लो विछाई ऐं मुंहिंजी आज़ादी अखियूं बंदि करे वेठी चवे बाबा हली विया बाबा हली विया बाबा हली विया बाबा नमाज़ जो टाइम कॾहिं बाबा हली विया मोड़े ॾिसो बाबा हली विया साहिब किताब लिखे तसव्वुर में हर बाबो ईंदो किताब लिखे तो इएं महसूस कई त पोयां केरु अचे थो ज़ुबान न हुजे मां न पढ़ां क्या तो पोइ ते जो सकीना दी त कई हिकिड़े कमीने जो खून वार चेहरो आहे जंहिंजे हथ में सरे शबीर आहे कमीने हीअं न कयो आहे हीअं सकीना जे अॻियां जे क़िबला जानली शाह खे अलाह वॾी हयाती ॾे उहे त चुप इएं जीअं जो आयो त सकीना जे अॻियां की सर कुझु न आहे कॾहिं थी डोड़ी जेको जुमिलो चयो थी अलाह करे तो को बर्दाश्त थिए हीअं खणी भाकुर पाए चए बाबा अॼु नमाज़ हीअं पढ़ण सजाद
हुसैन जे घोड़े घोड़ी लाडली पर हुसैन जे लहण के टाइम ते ना 7 कदम अॻिते वञी पोइ मोटियो हुसैन मज़लूम जे बदन में जेके तीर आ करे मुंह जी तीर कढी जे चढ़ी सघे त चढ़ी आ भला उड़े वठी हलाए करे मुसलमान ई कोन हुसैन फरमाए तो मां जो हलां तो मुझी भेल जब मुझे यकीन आ जाए कहां वेंदो हुसैन भेल उड़े ईंदियूं हुसैन फरमाए तो ना मुझे चढ़ण जी सकत काने मूंखे इन जो तर्जुमो कोन्हे करणो तव्हां पाण सम्झो मुझे चढ़ण जी सकत काने का घोड़ा तूं वञ जीअं जो फिरियो आहे साहिब किताब लिखे तो 80 मलम न मारिया जो ॼणो 80 मलम न मारे हुसैन जे कदमनि ते मथो रखी चए तो भला ईअं थियां जीअं नंढड़े हूंदे खयों आहे हुसैन फरमाए तो कीअं थींदे हाणे मारे ॾिसो अॻियां पेर अॻिते कई पोयां पेर पोइते करे पेट ज़मीन ते हणी रोई चवे तो चढ़ी आ होॾां वठी हलाए जे चवे त ज़ैनब मिलाया जे चवे त सकीना मिलाया हुसैन जे लाइ अल्लाह करवट जन्नत खुशी ज़रूर याद हुसैन मोच कान कुछ कोनी इन्हीं मरहूम जैसा जुमला है किताब में मुझे जो मिला तो मुझे याद है मरहूम जो होता है जिन मलस आए ज़ैनब कुबरा के सामने हुसैन जो लथो अली जी तले जी बीठी हर पे पूछा जाए घोड़ा मुझे हुसैन जब मुंह तो लही वयो जमीन को पुट जमीन मुझे हुसैन रोई चवे पयाना मुतई पहुतो कोने को घोड़े को करो मेरे याद हुसैन जा तो हुसैन रोई चवे दी घोड़ा तू तो चवे लही वयो जमीन नी चवे पहुतो कोने आहे किथे मुझे हुसैन रोई रोई तीरन नो आवाज पजे आका दादी परेशान न थी असां निकरूं त गरीब हेठ अचे तीरन जे मुसल्ले बढ़िया हुसैन मुझे खबर आ जेकॾहिं घणो पढ़ंदुमि तो तकलीफ़ पवंदी इन करे दिलि थी चवे ॿ या 3 रिवायत वञा ॿुधो मुंहिंजी आका दादी हीअं कीअं जो आई हिकिड़े किताब में रिवायत लिखी आहे ऐं मूंखे हिन मजलिस ते हुसैन जो कसम हिन मिंबर कसम मुमताज़ नहीं जिन महिल हीअ रिवायत बि पढ़जे न एॾो इंसान मुतमइन जो कंहिं शइ जी ग़लती नथी लॻे भई करबला जे नवाब जे भरिसां जेॾी महिल जो आई हाणे ॾिसंदा हुसैन जूं अखियूं हीअं बंदि आहिनि मथनि खां वेही चई बाबा ओ बाबा बाबा मां सकीना हुसैन अखियूं खोलियूं ओ मुंहिंजी लाडली थी हिन वक़्तु बाबा मूंखे ख़बर आहे तूं हाणे लहदे जो महिमान आख़िरी टाइम बाबा मूंखे भाकुर दफ़ा हुसैन उथी वेठो करबला जो क़रीब जीअं उथी वेठो फरमाए त हाणे सकीना भाकुर कोई पासे न फिरी साहिब के बाप ने मुझे आका दादी ने भाकुर बाबा तीर वॾा आहिनि
साईं पढ़ो साईं पढ़ो पढ़ा ना सभी का एक अमीर ये करे हुए हुसैन मजलूम जो